सतन राज्यनि जो सरदार, सतन राज्यनि जो सरदार शाह जमान। और तो सवाई तो कया मां इन दिलावर खे कॾहिं बि न छॾींदुसि, कॾहिं बि न। हाँ बाबा साईं, माण्हू वञनि था मोतबर थींदा, लथेन घर में अटो कोन, वरी पाण खे सजाइनि था फने खान। पुट दिलावर खे हर हाल में मूं वटि हाज़िर थियणो पवंदो। जेकॾहिं न थियो त हिनखे डंगो टाली कराए खड़ाए पे ते हाज़िर कंदोमांसि। तूं घबराए। हाशिम, सरदार साईं चवे थो त ॻोठ में ॿियो केरु आहे जंहिंजे लाइ ससुरी खे विहारियो अथव? जेकॾहिं ख़ुदा बचक खे साम्हूं ॾींदासीं न त हुन सां सरदार जे साम्हूं ठके ठोके ॻाल्हाईंदासीं, पोइ हुन सां मिट्री कंदासीं। ठीकु आहे हाशिम, मीरा ख़ैर सां इज़त मां थिए त पोइ ख़ुदा बख़्श सां ठके ठोके ॻाल्हायूं। अदावरा, अञा शाहज़ेब जो कातिल बि नथो लभे। दिलावर बि ठुप जवाब ॾेई छॾियो। दिलावर त हद करे छॾी, सरदार साईं जे न्यापे ते बि न आयो। अदावरा, मूंखे शक थो पए त शाहज़ेब जे क़त्ल में कंहिं न कंहिं तरीक़े सां दिलावर मुलविस ज़रूर आहे। हाशिम, इहा ॻाल्हि मूंखे दिलि सां ई थी लॻे। दिलावर कीअं बि आहे पर नमक हराम कोन्हे। अदावरा, माण्हू मटिजण में देर ई नथी लॻे। हा अदा, असां त आहियूं हुकुम जा। सरदार ॼाणे त दिलावर ॼाणे, हुन में असांजो छा? हा अदा, मां सरदार खां थी मोटी थो अचां। मामा छाचा दोस्त छाचियूं ॻाल्हियूं, असां त तो लाइ यार विछायोसीं, तूं यार में अची पाण फाथो, इन में असांजो कहिड़ो ॾोह? मंगुल खान, जे तव्हां असांखे नुक़सान ॾियण जी कोशिश कई न त तव्हां मां बि केरु ज़िंदा कोन बचंदो। जेकॾहिं तव्हां असांखे मारियो त ज़िंदा अव्हां बि कोन बचंदो। भले ही सही तो बि बोले तो, चुप करे बात ॻाल्हा छोरा, चंपो हण ॾाढो फिराए छॾींदो साहिब। तूं विच में न ॻाल्हा, जे विच में ॻाल्हाईंदे त वॾो गंद थींदी। बस कर। बहादुर खान, तूं हाणे असांजी क़ैद में आई। तो जीअं साजिद खे क़ैद करे असांखां भुंग वरितो, बिल्कुलु ईअं ई असां तोखां पैसा वठंदासीं। शमीरा, पंहिंजी औकात में रह। मां चओ साजिद खे अगवा कंदुसि, हिन कहिड़ो मुंहिंजो ॾोह कयो? तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे, ऐं इन ग़लतफ़हमी जे करे असां सां दोस्ती न फिटायो। अरे हेॾे ॾिसो छा था, हिननि ॿिन्हिनि खे खंभे खणी वञो, वञी हिननि खे बंदि कयो तहखाने में। वाह शामिर खान, वाह वाह, जो तॾहिं जा मुड़ुस मणवा। हल हल हल, अरे ॾिसो छा था, खंभे खणी वञो। सुठो नथा कयो इहो। हल ॾिसी छा थो।
हेरी माई तूं ससुरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वठनि पिया। हाँ तूं ही बसरा तोखे त मां आसमान ते पियो ॻोल्हियो अॼु तूं मूंखे ज़मीन ते मिली वई। हाए मां शेरू आं शेरू जंहिंखे वक़्तु ॾसिया हुनजी ज़िंदगी खसिया। केरु बसरा न न मां न सुञाणसि मां त सफूरा आहियां हे सॼो ॻोठ थो सुञाणे पियो माई सफूरा जे नाले सां मशहूरु आहियां। इहो त उहा माई बसरा चवंदी वठंदी आहे न मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वठनि मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वठनि। मां इन माई बसरा खे ॾिठो हो में सुञाणासि। हा हा कूड़ न ॻाल्हाए माई हिकिड़े थक सां न पूरो कयईं। मां छो कूड़ ॻाल्हाईंदसि मां को तो डिॼां थी छा मुंहिंजो मतिलबु आहे त मां हुन माईअ बसरा जे पाड़े में रहंदी आहियां न मां सपूरा आहियां मुंहिंजी पंहिंजी हलंदी पुॼंदी आहे। हा मां जेके पिट हणां न खंदियूं खणी छॾियां। सफूरा तूं बसरा खे मुंहिंजो नियापो ॾिजांइ त ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं राजूल मूंखे न मिली त खंभे खणी ईंदोमांसि। खंभे कंहिंखे खणंदे मूंखे ॾां हुन बसरा खे। हा बसरा खे हा हा मां चवंदीमांसि हिननि अखियुनि सां तुंहिंजो नियापो ॾींदीमांसि माई बसरा। हा ठीकु आहे। चल तूं दलाल तूं आई भला टार चल तूं दलाल तूं आई भला टार मुंहिंजी चुची अखियूं जो फाड़े क्यों कढे वॾो को तगाबाज़ आहे इहो बंगलो दावत ॾी असांखे हिते घुराए हाणे यरगुमाल बणाए छॾियो। सच्ची संगत ऐं वफ़ादार दोस्त मिलण अॼु ॾुखी ॻाल्हि आहे। मूंखे त ख़बर ई नथी पए त केरु दोस्त आहे केरु दुश्मन आहे केरु पंहिंजो आहे त केरु पराओ आहे। पर हिननि आख़िर ईअं कयो छो मां इन बंगुल सां घटि कोन कंदुसि। पहिरियां तूं हितां आज़ाद त थी पोइ तुंहिंजो पाणी बि ॾिसंदासीं। बंगुल ऐं शामी वारा असांजा गहरा दोस्त आहिनि। हिननि ईअं कयो छो कयो मां सम्झां थो त हिननि खे का ग़लतफ़हमी। पर हाणे छा थींदो रहिस? हाणे पिया सड़ंदासीं ॿियो छा थियो ख़बर न आहे त इहो आख़िर चाहे छा। अॻु में त कॾहिं बि ईअं कोन कयो सॼी सॼी राति घर वापसि न आयो। अरे सर तव्हां परेशान न थियो बहादुर खान शिकारी माण्हू आहे वियो हूंदो शिकार ते संगत सां गॾु। तो सूतून ही ॻाल्हि खे हल्को न सम्झ वाकई शिकार ते ईंदो आहे पर फोन छो बंदि अथसि? अरे सर थी सघे थो उते सिग्नल न हुजनि। तो सुने छोरे जलाल जी भी फोन बंद आ इन खे तू इत्तेफाक न समझ जरूर कुछ थियो आ छोरा किथे फासजी पिया आहिनि। अरे सर दोस्तनि जो दोस्त ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। जांच कयूं था त बहादुर खान किथे आहे। तो तू वञ वञी बहादुर खान जी जांच पई चिला ॻोठ वारनि खां पुछा कर हुनखे संगत सां वञी मिल मूंखे यकदम इतला कर तो किथे आ वञ। ठीकु आहे रे सर मां वञां। साहो सदको कहीं रेस मां बहादुर खान जे कमरे में वियो हुउसि चांहि खणी वियो हुउसि उते त हो ई कोन उनजी चांहि मूं पी छॾी गुलाबी जोड़े में। हा गुलाबी बहादुर खान राति खां ई वठी गुम छो जिन जो पुटु आहे छा? मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां मासी बसरा खे घुरायो हू पंहिंजा जिन छॾींदी बहादुर खान जा जांचल हीरा गुलाबी जोड़े में। गुलाबी मूंखे शफ़क़त बहादुर खान कंहिं न कंहिं मुसीबत में वञ वञी बसरा खे वठी अच हर तरफ़ सां बहादुर खान जी ॻोल्हा कंदुसि वञ। सरदार साहब दिलावर हाणे रूपोश थी चुको आहे काफ़ी ॾींहंनि खां हुनखे ॻोल्हियूं था पर हू लभे ई नथो। सूबेदार सुखिया दिलावर ॿेले मां ॿाहिरि नाहे वियो पंहिंजी जांच जारी रख। मां बि हाशिम खे चवां थो मुड़सी करे दिलावर केॾांहुं वेंदो ॿेले जी कुंड कुड़छ में ॻोल्हियो
मूंखे हर हाल में दिलावर घुर्जे। छा दिलावर घुर्जे? सरदार साहब, मुंहिंजो ख्याल आहे त तव्हां राणा साहब खे चई बेले में हिकिड़ो वॾो सर्च ऑपरेशन शुरू करायो। पोइ दिलावर जा सभु रस्ता बंदि थी वेंदा। हू मजबूर थी या मुक़ाबिलो कंदो या उफट मरी वेंदो। हा सुखिया, मां राणा साहब सां ॻाल्हायां थो। जेसी ताईं सर्च ऑपरेशन शुरू थिए तूं पंहिंजी जांच जारी रख। सरदार साहब, मां पंहिंजे तरफ़ां कोशिश जारी रखंदुमि ऐं माठ करे कोन वेंदुसि। तव्हां मुंहिंजे तरफ़ां बेफ़िक्र रहो। बावल साईं, ख़बर पई आहे त दिलावर बेले मां निकिरी वियो आहे। हू काछे वारे पासे थो रहे। हाशिम खान, हाणे मूंखे माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते एतबार न आहे रहियो। माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं था कनि, कूड़ियूं ॻाल्हियूं। जेसि ताईं असां पाण जांच करे तस्दीक नथा कयूं तेसि ताईं बेलो न आहे छॾणो। बाबल साईं, भली तव्हां पक कयो, पर मूंखे पूरी पूरी खातिरी आहे त दिलावर बेले में न आहे। सरदार साहब, दिलावर अञा बेले में आहे। मुंहिंजा जवान उनजे पोयां लॻल आहे। उनजो पेरो अञा बेले खां ॿाहिरि न आहे निकितो। बाबल साईं, पुलिस जा सिपाही रस्मी तौर दिलावर जो पेरो पिया था बेले में ॻोल्हनि। दिलावर बेले में कोन्हे। हरू भरू तव्हां पुलिस ते पैसो पिया था ख़र्च कयो। हाशिम खान, मूंखे पैसे जी परवाह न आहे। तो अॻु चयो हो त दिलावर शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस आहे। जेतोणीक मुंहिंजे दिल में इहो ख़्याल न हो, पर दिलावर जा लक्षण ॾिसी मूंखे शक न, हाणे पूरी पक थी वई आहे त शाहज़ेब जे क़त्ल में दिलावर सिधो सऊं मुलविस आहे। तव्हां पैसे जी परवाह न कयो, तव्हां पुलिस खे छॾियो, तव्हां पंहिंजो कमु कयो। तूं पंहिंजा अमरा वठी काछे वारे पासे लही वञ। ठीकु आहे बाबल साईं। सरदार साहब, हाणे मूंखे इजाज़त। जमाला ॿुधो अथमि शादी जी तारीख़ ॿुधी थी। हाँ यार, खेर मुबारक। तोखे भी दावत आहे, शादी ते जरूर अचजां। हाँ तो यार अचां भी, पर तुम्हारी शादी में रोलो आहे। चवनि था त छोकिरी निभागी आहे जमाल जो सिर खणंदी। केर थो चए निभागा इहे पाण हूंदा। ससुई त मुंहिंजी सोन आहे, सोन। छॾ यार, चवंदा सच त लॻंदई वाह। जमाल, ससुई में कुझु ई कोन्हे। शाबादा तोखे तूं सां शादी थो करी। यार जमाल, तूं उन छोकिरे शादी कंदे जेके पंहिंजे अश्क जे हथों ॿ दफ़ा अॻुवा थी आहे। जमाल, इहा छोकिरी रातियुनि जो रातियूं बहादुर वटि गुज़ारे आई अथई। यार तूं अहिड़ी औरत सां शादी थो करे, हैफ़ अथई जमाल। ज़बान संभाले ॻाल्हाए नदीम। कंहिं कंहिं जूं ज़बानियूं संभालींदे। जमाल, इन जो सुठो थी करे लुली लंगड़ी सां शादी करे छॾ। घटि में घटि को आंगुर त कोन खणंदई त। अड़े हाणे वधीक न ॻाल्हाए। भले करे शादी, पोइ पाणी सॼी ख़बर पइजी वेंदई। अड़े हल, हाणे हल। मां तोखे ॾिसी रहंदुमि। हल हल, मुंहिंजा ढोर कहेजा। बहादुर खान, मूंखे रुगो एतिरो सच ॿुधा त तो मुंहिंजे पुट साजिद खे अॻुवा छाजे करे करायो? पैसनि जे करे? बंगुल खान, बंगुल खान, मां तोखे कीअं सम्झायां त साजिद जे अगवा में मुंहिंजो हथ न आहे। कूड़ न ॻाल्हि आहे बहादुर खान। असांखे सॼी ख़बर पइजी वई आहे। बहादुर खान, जेकॾहिं तो मूंखे अगवा न करायो त पोइ शेरूअ खे आज़ाद करण जे लाइ तो पैसा किथां आंदा हुया? ऐं मूंखे इन शरीफ़ ई अगवा कयो हुयो, जंहिंसां गॾु हुनजो दोस्त गुलज़ार बि गॾु हुयो। इहा ख़बर मूंखे न आहे, ऐं न ई साजिद जे अगवा जी ख़बर मूंखे कंहिं ॿुधाई हुई, ऐं न ई तव्हां मां कंहिं मूंखे मदद लाइ चयो। जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधायो आहे त मां तव्हांजी मदद ज़रूर कयां। बहादुर, तूं मुंहिंजे दोस्त दरिया खान जो पुटु आहीं।
इन जे करे मां तोखे थक नथो हणां। बाक़ी साजिद तुंहिंजे मामे ऐं उनजे दोस्त खे सुञातो आहे, उन जे करे पैसा वापसि कर, न त वॾो गंद थींदी। अंगुल खान, थी सघे थो त मामा शरीफ़ साजिद खे अगवा कयो हुजे, पर ख़ुदा शायदि आहे त इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर न आहे। बहादुर खान, तोॾे मुंहिंजो हक़ हिसाब त ठहे थो। जेसे ताईं तूं मूंखे हक़ हिसाब न ॾींदे, तेसे ताईं ही बंगुल खान तोखे कोन छॾींदो। तुंहिंजो हिसाब मूं ॾांहुं न, हाजी शरीफ़ ॾांहुं ठहे थो। पंहिंजा हक़ हिसाब वञी उन सां चुकता कर। भुंग वारा पैसा त तोखे हर हाल में ॾियणा ई पवंदा बहादुर खान। ठीकु आहे, चओ पिणे खे त पंहिंजे यार दरिया खान खे फोन करे ऐं घुरे उन खां मुंहिंजा भुंग जा पैसा। बहादुर खान, इहो अख तां छोॾो लाहे छॾ। भुंग जा पैसा त मां तुंहिंजे हॾनि मां बि कढंदुसि। बंगुल खान, कुझु अकुल खां कमु वठ। ही जेको कुझु बि थी रहियो आहे त इहो सभु ग़लति फहमी जे करे आहे। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं मां तो वटि ॿधल रहियुसि त भुंग जा पैसा तोखे केरु आणे ॾींदो। इन करे बंगुल खान, मां तोखे मुहज़ब तरीक़े सां सम्झायां थो त मूंखे छॾे ॾे। तुंहिंजो जेको बि हिसाब किताब जेकॾहिं असांजे लॻे थो त मां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे बहादुर खान, मां हिकिड़ो चकर दरिया खान सां ॻाल्हायां, ॾिसां त हू छा थो चवे।